प्यारा दोस्तों 5 साल आऊं अॻु तव्हां वटि हाज़िर थियो होसि। तव्हां पंहिंजे क़ीमती वोट सां मूंखे कामयाबु कयो। पोइ 5 साल वरी मूंखे तव्हां ॾिठो ई कोन। उहो इन करे तव्हां अमेरिका हलियो वियो होसि। पर हिन दफ़े ख़ुदा रा पंहिंजे क़ीमती वोट सां मूंखे कामयाबु कजो। ऐं अमेरिका त ठहियो, मीरपुर बछोरे बि कोन वेंदुसि। मुंहिंजो वाइदो आहे, वोट मूंखे ई ॾिजो। सरकार तव्हां अग्नि चयो त तुंहिंजे पुट खे नौकरी वठंदे जवाब त तव्हां कान वठी ॾिनी। तुंहिंजे पुट जी नौकरी लाइ मूं वॾी कोशिशि कई। मूं ऑर्डर बि वरितो, तोखे हथ में कोन ॾिनो। बसि ऑर्डर में लिखियलु हो त जॾहिं हिन प्लाट ते बैंक ठहंदी तॾहिं तव्हांजे पुट खे नौकरी मिलंदी। सरकार असीं त वोट तव्हांखे था ॾियूं, पर तव्हां वोट वठण खां पोइ ॾिसण में कान था अचो। छा पियो चवे? वोट वठण खां पोइ ॾिसण में कोन थो अचे। तूं भाड़ो ख़र्च करे अमेरिका अचे ऐं अमेरिका में वेठो। तुंहिंजे प्रिय नौकर हरू हिते ई वेठो हुजां। सरकार तव्हां सभा मगरूर माण्हू आहियो। सलाह में जवाब ई नथा ॾियो कि तव्हांखे वोट ॾियो असीं। मगरूर माण्हू आहियां, सलाम जो जवाब कोन थो ॾियां। अड़े आउं मगरूर कोन आहियां। जेकॾहिं मगरूर हुजां तव्हां जहिड़े टके जहिड़े माण्हू वटि वोट वठण जे लाइ अचां